पासे मां खे अपडेट कयूं। सखर मां प्रिया कुमारी जे अगवा खिलाफ़ जोड़ियल JIT जांच शुरू करे छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। गॾियल जांच टीम प्रिया कुमारी जे वालिद, हिंदू बिरादरी जे वारसनि ऐं मुखी जा बयान रिकॉर्ड करे वरिता। टीम में शामिल DIG मीरपुर कास, SSP हैदराबाद ऐं SSP नवाब शाह सखर पहुता। राजकुमार, ईश्वरलाल, SHOs जावेद मेमण ऐं अब्दुल वहाब इताफ़ी ऐं ॿियनि जा बयान रिकॉर्ड कया विया। सिंध सरकार ऐं घरू खाते प्रिया कुमारी खे बाज़ियाब करण जो टास्क ॾिनो आहे। इहो चवणु आहे DIG जावेद जिसकाणी जो। ख़बर वास्ते शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। जावेद जिसकाणी चवण त सिंध सरकार ऐं घरू खाते प्रिया खे बाज़ियाब कराइण जो टास्क ॾिनो आहे। राजकुमार, ईश्वरलाल, SHOs जावेद मेमण, अब्दुल वहाब पिताफ़ी ऐं ॿियनि जा बयान रिकॉर्ड कया आहिनि। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। सखर मां प्रिया कुमारी जे अगवा ख़िलाफ़ जोड़ियल JIT जांच शुरू करे छॾी आहे। गॾियल जांच टीम प्रिया जे वालिद, हिंदू बिरादरी जे मुखी ऐं ॿियनि जा बयान रिकॉर्ड करे वरिता आहिनि। DIG जावेद जिसकाणी चवे थो त सिंध सरकार ऐं घरू खाते प्रिया कुमारी खे बाज़ियाब कराइण जो टास्क ॾिनो आहे। राजकुमार, ईश्वरलाल, SHOs जावेद मेमण ऐं अब्दुल वहाब पिताफ़ी तोड़े ॿियनि जा बयान रिकॉर्ड कराया विया। तव्हांखे अपडेट कयूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। सखर मां प्रिया कुमारी जे अगवा खिलाफ़ जोड़ियल JIT जांच शुरू करे छॾी आहे।